अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। और उनका ग्रुप में सवाल आयो है, फीक्स के हिकिड़े रोज़े जी कायमी इफ्तारी कराइणी तंहिंजी शरन को रोक में पहिरीं सवाल सुनो था। जी सवाल फरमायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी इस्माइल भाई कीअं मोर साहब? उम्मीद है अल्लाह में कहीं मां खैरियत से हूंदा। अल्लाह जो एहसान है। मोर साहब मुझो हिकिड़ो सवाल है। अने सवाल ये कि हिकिड़ो माण्हू मस्जिद में 17 रोजे जो फिक्स खाओ खाराए तो, अने मुझे अंदाज प्रमाणे इनजे घर में 17 तारीख जो को इनजे घर में जरा मरण प्रसंग पण आहे जो कोई, पर इनके जॾहिं पुछो था तो ईअं चए थो कि आऊं अल्लाह खातिर कोई हू न, आऊं अल्लाह खातिर खारायां थो, तो फिक्स 17 जो खाराए थो। तो मोर साहब को 17 जो की जायज़ है कि न? या सवाल जो जवाब दिया था जी। रोज़ो खोलाइण सवाब जो कम है, दावत ॾियणु तमामु भलो कमु आहे, अने दावत क़बूल करणु सुन्नत आहे। पर हाणे रहियो मुंदो ई जी फिक्स हिकिड़ो ज ॾींहुं, ही ज ॾींहुं इन जो रोज़ो मूंखे खोलाइणो, ये अल्लाह ख़ातिर करे थो त मिणी रोज़े के समान सम्झे, बराबरि सम्झे। हिन वारे 17 त अॻिले वारे अहिड़ो 3 रोज़ो, चौथो रोज़ो। बाक़ी जेकॾहिं फिक्स हिकिड़ो ज ॾींहुं सम्झो वेठो आहे त इन पुठियां की न की लॉजिक आहे। या इन जी ॾाढी ठका ॾेई वई हूंदी, या नानी खे कीअं थियो हूंदो, या कोई न कोई केॾा न केॾा हिन में लॉजिक हूंदी। लिहाज़ा कोई शख़्स इन लेवल जी जे दावत करे थो त इन दावत में वांदो खरो। हाँ, रोज़ा रहा अॻड़ पाछड़ हिकिड़ा अहिड़ा आहिनि जे असीं जुमे जो ज खोलाईंदासूं, हिकिड़ा अहिड़ा आहिनि जे 7वीं रोज़ो ज खोलाइणो। आके सवाबु खपे थो त रोज़ा मड़े सरखा ई। हाणे हिन 17 में ॾोरो ॿधे, इहे हिनखे ॾोरो छोड़ायो, पोइ हिन वारे भले 27 छोड़ाए का अहिड़ो छोड़ाए, पोइ आगड़ पाछड़ कंदा रहो। बाक़ी ई जे सम्झे थो 17 रोज़ो छोड़े में सवाबु आहे, त हिन जो मतिलबु ई जे ॿिए रोज़े जो त हिन वटि कीअं क़दुरु क़ीमत ज न आहे न।